देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विषयवासरूपिणो याभ्या विना पश्यन्ते सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्। अनहद रूप अनाहद वाणी, अनहद रूप अनाहद वाणी। चरण शरण जिह बसत भवानी, चरण शरण जिह बसत भवानी। अनहद रूप अनाहद वाणी, अनहद रूप अनाहद वाणी। बिरमा विष्णु अंत न पायो, बिरमा विष्णु अंत न पायो। नित नित मुख पांच बतायो, अनहद रूप अनाहद वाणी, अनहद रूप अनाहद वाणी। चरण शरण जिह बसत भवानी, चरण शरण जिह बसत भवानी। अनहद रूप अनाहद वाणी, अनहद रूप अनहद रूप अनहद रूप अनाहद वाणी। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साध संगत, अनहद रूप अनाहत वाणी भगवान शिव जी की आराधना है। उनजी स्तुति ब्रह्मा विष्णु अंत न पायो, नेत नेत मुख पांच बताए। वो अनहद, वो निराकार प्रभु परमात्मा अड़े भगवान शिव जी असां निराकार ऐं जेको साकार भी है उन भगवान शिव जी कथा ॿुधी रहिया आहियूं। शिव महापुराण ग्रंथ मां उन कथा में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। सतनि संहिताउनि जो ही ग्रंथ हिते विराजमान आहे। तव्हां दर्शन भी करे सघो था, पढ़णु चाहे तो पढ़ी भी सघो था। उनमें सत संहिताउनि में भी हिकु संहिता असां ॿुधी वरितीसीं, ॿी भी शुरू थी वई आहे। ऐं हिन साल केवल 2 संहिताऊं असां खणंदासीं, मथे साल 5 संहिताऊं। इन जो रहस्य इहो आहे कि ॿी संहिता में वरी अंदर खंड आहिनि, अलॻि अलॻि खंड, उन्हनि में असांखे ॾाढियूं कथाऊं मिलंदियूं। त कल्ह जेको असां ॿुधोसीं वो सृष्टि खंड, अञा वो हली रहियो आहे। सृष्टि खंड माना
सृष्टि जी उत्पत्ति कीअं थी, जंहिंखे गुरु नानक देव साहिब जन ज्ञान खंड चयो आहे। उन ज्ञान खंड में वर्णन हो न, असंख्य लोह, अनेक लोकन जो वर्णन, तिथे लोह लोह आकार, तो वही सृष्टि खंड आहे। शिव पुराण में थोड़ो वर्णन आहे कि सृष्टि खंड कीअं है, कि सृष्टि कीअं ठही, ऐं इन जो बिल्कुलु सटीक वर्णन आहे जिनके वैज्ञानिक जुठलाए नथा सघनि। इस्लाम धर्म में तो सृष्टि खंड जो एतिरो ई वर्णन कयो कि 7 आसमान आहिनि ऐं 7 पाताल आहिनि। ईसाई धर्म भी इहो ई, पर पंहिंजो सनातन धर्म जो शिव पुराण सृष्टि खंड वर्णन तो करे, वो तो अनादि काल का हलण वारो हिकु चक्र आहे, कॾहिं समाप्त न थिए। पहिरीं बिल्कुलु शून्य हो, कुछ भी न हो, शून्य माना शून्य, महाप्रलय। इहा ॻाल्हि डिस्कवरीअ में भी चवंदा आहिनि, डिस्कवरी चैनल ते, कि पहिरीं ब्रह्मांड ॾाढो सूक्ष्म हो, वो विस्फोट थियो, उन विस्फोट फैलजंदो वियो, उन मां ई सूर्य तारा पैदा थिया। त हिते भी ईअं थो अचे महाशिव पुराण में कि सृष्टि हुई। ही जेका वैज्ञानिक ॻाल्हि कनि था उहा त पोइ थी अचे शिव पुराण में। वैज्ञानिक चवनि था हिकु अंडाकार हो, अंडे जे आकार जो हिकु हो ब्रह्मांड, उहो फैलिजो। पर अंडो किथां आयो, वो अंडाकार, उनखां भी पहिरीं जो वर्णन आहे शिव पुराण में। पहिरीं त शून्य हो, बिल्कुलु कुछ भी न, परमात्मा हो। जॾहिं कोई भी न हो तॾहिं भी परमात्मा हो। आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। वैज्ञानिक कुछ चई कोन सघंदा कि अस्तित्व न हो, पहिरीं हो त सही। इन्हे करे गुरु नानक सत्य जी एॾी महिमा ॿुधाई आहे कि परमात्मा सत्य आहे। सत्य माना जेका शइ रहे सदाई रहे। संसार ईंदो ऐं वेंदो, पर सत्य सदाई रहंदो। तो गुरु नानक उनखे कोई आकार न ॾिनो, कुछ भी न ॾिनो, बस चयो हू आहे, सत्य आहे, हिकिड़ो ई आहे उहो परमात्मा, उहो आहे, उहो सदाई रहंदो। तव्हां जीवन में जेतिरो सच ॻाल्हाईंदा, उहो सच तव्हांजो उन में स्थापित थी वेंदो, सत्य में। उहा शइ आहे मञी वेंदी कि हीअ शइ कायम रहंदी। ऐं जेतिरो जीवन तव्हां कूड़ में गुज़ारींदा, वो नाश थी वेंदो, छो त कूड़ कूड़ में मिली ख़त्म नष्ट थी वेंदो आहे, रहंदो आहे वञी सत्य। त इन्हे करे सत्संग सदाई सत्य, सत्संग जो नालो ई रखियो वियो सत्य जो संग, जिते सत्य जी प्रधानता हुजे, जिते सच कायम रहे, ना कि संसार, ना कि आडंबर। सच्चो सत्संग सत्य जी शिक्षा ॾींदो आहे कि तव्हां सत्य में स्थित थियो, सत्य ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। वो परमात्मा जो पहिरियों अगरि नालो ॾिनो वञे त उहो आहे सत्य। पोइ ॿिया जॾहिं विस्तार थियो त ॿिया नाला पोइ ॾेई सघूं था, चित्त आनंद, सच्चिदानंद, या सत्यम शिवम सुंदरम। शिवम पोइ नालो आयो, सुंदरम भी पोइ आयो। पहिरीं त केवल सत्य, सत्य खां पुठियां कुछ कोन्हे। स्टार्टिंग में सत्य हो, पोइ भी सत्य रहंदो, हींअर भी सत्य ई आहे। सत्य जे बेस ते कूड़ हली रहियो आहे, न त कूड़ की जॻह किथां मिले टिकण लाइ, सत्य ते टिकी करे हलंदो आहे कूड़ भी। त सत्य त हींअर भी आहे। पोइ उन खां पोइ शिवम माना कल्याणकारी सृष्टि जी रचना थी। उस सृष्टि के सुंदर ठाहिण जी भी प्रेरणा भगवान शिव ॾिनी, त सृष्टि सुंदर थी वई। त इहो थी वियो सत्यम शिवम सुंदरम। त पहिरीं हो केवल सत्य, पोइ न परमात्मा के इच्छा थी कि अकेलो बोर पियो थो थियां, कुछ सृष्टि जी रचना कई वञे। त पहिरीं त उन निराकार
परमात्मा एक साकार रूप धारण कयो, उहो हो सदा शिव। शिव उन निराकार परमात्मा जो एक रूप हो। पोइ वरी उन सदाशिव मां उन जी शक्ति बि निकिती, त ॿ थी विया, शिव ऐं शक्ति। शक्ति अथव प्रकृति, शक्ति अथव उन परमात्मा उन सृष्टि खे हलाइण वारी शक्ति। उहा शक्ति ऐं शिव ॿई मिलिया। पोइ वरी प्रसंग थो अचे विष्णुअ जी उत्पत्ति थी, विष्णु भगवान जी। उन विष्णुअ जे नाभि कमल मां, नाभिअ मां हिकिड़ो कमल जो गुल निकितो, उन मां ब्रह्मा जी उत्पत्ति थी। हाणे हीअ अगरि गहराईअ सां अध्ययन कयूं त बिल्कुलु सही सटीक वञी बीहंदव। ब्रह्मा कोई माण्हू न सम्झिजो असां जहिड़ो, विष्णु कोई इंसान न सम्झिजो, शिव खे बि मनुष्य न सम्झिजो। ही ॾाढो विस्तार रूप में शक्तियूं आहिनि, नाला इहे ॾिना विया आहिनि असांखे सम्झाइण जे लाइ। ऐं किथे न किथे थी सघे थो उनजो उहो अस्तित्व बि हुजे, पर उहो ॾाढे वॾे पैमाने ते हूंदो। अगरि ब्रह्मा ॻाल्हाईंदो हूंदो, जीअं कि वर्णन ईंदो आहे, ब्रह्मा ॻाल्हायो, विष्णुअ ॻाल्हायो, त ईअं न सम्झिजो कि असां वांगुरु उहे रहिया हूंदा। असां चीटीअ जे समान बि कोन आहियूं। एतिरो वॾो हूंदो ब्रह्मा, एॾो विशाल हूंदो, कोई सामान्य असां जहिड़ो कोन हूंदो। असांखे त केवल कथा में सम्झाइण जे लाइ एॾो सरल तरीक़े सां ॿुधायो वेंदो आहे। हाणे ब्रह्मा पैदा थियो त उनखे आज्ञा थी कि तपस्या कर, ॿियो कुझु बि न कर। कॾहिं तव्हां जीवन में अकेला हुजो, बोर थींदा हुजो, कुझु कमु न हुजेव, तव्हां सोचो मां छा कयां, कुझु सम्झ में नथो अचे, तपस्या करणु शुरू कंदा कयो। उन खां पोइ तव्हांखे मार्गदर्शन मिलंदो। हाणे तपस्या कहिड़ी? कोई बि नाम जपो परमात्मा जो, उते वेही करे नालो जपणु शुरू कयो, उते वेही करे ध्यानु कयो, पंहिंजे श्वासन ते ध्यानु केंद्रित कयो, या सफ़ाई करणु शुरू कयो, उहा बि तपस्या आहे। बोर थियो, तपस्या। ब्रह्मा खे आज्ञा थी कि तूं तपस्या कर। तपस्या करे पोइ हुनखे आज्ञा थी तूं सृष्टिअ जी रचना कर, तूं संसार ठाहे। ब्रह्मा संसार ठाहिणु शुरू कयो, पृथ्वी ऐं उनमें जीव, वनस्पति जीव, पर जीव न, प्राणन वारा न, जड़ प्रकृति। पंज तत्व त मिलिया, पर जड़ प्रकृति। पोइ हुन भगवान शिव जी वरी आराधना कई कि हे परमेश्वर, प्रकृति त ठाहियां थो, पर चेतन प्रकृति नथी ठहे। पत्थर ठहनि था, पाणी ठहे थो, नदियूं ठहनि थियूं, जीव किथां आणियां, चेतना किथां आणियां? ॿियनि ग्रहनि ते अञा ताईं जीवन मिलियो कान्हे। तॾहिं शिव ब्रह्मा खे चयो, पहिरीं त तूं इहो सॼो ब्रह्मांड त तयारु कर, चेतना हुन में विझूं था। तॾहिं ब्रह्मा अंडाकार उहो ब्रह्मांड ठाहियो, जितां खां डिस्कवरीअ वारनि वैज्ञानिकनि जी खोज शुरू थी थिए। अंडाकार ब्रह्मांड। वरी भगवान शिव विष्णुअ खे चयो कि हे विष्णु, मां चाहियां थो तव्हां अंडाकार में समाइजी वञो, हिन में अंश रूप सां तव्हां स्थापित थियो, तॾहिं वञी चेतना ईंदी। सो भगवान शिव जी आज्ञा पाए, उन परमात्मा शिव जी आज्ञा पाए विष्णु भगवान उन अंडाकार ब्रह्म में स्थापित थी वियो। पोइ चेतना आई। तॾहिं असां भगवान विष्णु खे चवंदा आहियूं कि हरि सर्वव्यापक आहे, परमात्मा सर्वव्यापक आहे, विष्णु। असां मनुष्य भी पोइ पैदा थियासीं, पहिरीं चेतना पैदा थी, पहिरीं वो जीवन आयो, त इहो विष्णु भगवान जो अंश अथव, चेतन, उहा चेतना। पोइ सृष्टि पैदा थियण शुरू थी।
ब्रह्मा मानस पुत्र पैदा कया, सनकादिक ऋषि ऐं नारद भी। पर हुअ सृष्टि कीअं पैदा थिए जेका अॼु असां ॾिसूं था? जनसंख्या कीअं वधी अॻिते? कंफ्यूज थी वियो ब्रह्मा, वरी शिव जी तपस्या आराधना कयईं। तॾहिं शिव हुनखे अर्ध नर नारेश्वर जो रूप ॾेखारियो, अध नर अध नारी, अध शिव अध शक्ति। इहो रूप ॾेखारियईंसि कि हीअं तोखे पुरुष ठहिणो अथई ऐं हीअं स्त्री ठहिणी अथई। वधीक फ़र्क़ु कोन्हे स्त्री पुरुष जे शरीर में, वधीक फ़र्क़ु कान्हे, पर जेको बि थोरो फ़र्क़ु रखियो आहे उहो ॾाढो ॾाढो आहे। उहो ॾाढो एॾो फ़र्क़ु थी वियो जो बिल्कुलु विपरीत ॿई थी विया, पुरुष अलॻि स्त्री अलॻि। ऐं ॿियो वरी मेकअप, पुरुष जा कपिड़ा अलॻि स्त्रीअ जा अलॻि, पुरुष जो मेकअप अलॻि स्त्रीअ जो अलॻि, जंहिंजे करे एॾी विषमता नज़र ईंदी आहे कि बिल्कुलु अलॻि ई दुनिया जा आहिनि ॿई। बाक़ी ॾिठो वञे वधीक फ़र्क़ु कान्हे। लोभ ॿई कंदा आहिनि, अहंकार ॿई कंदा आहिनि, ईर्ष्या ॿई कंदा आहिनि, स्वार्थ ॿई रखंदा आहिनि। बस थोड़ा सांसारिक सामाजिक मर्यादाउनि जे करे स्त्रीअ जूं कुझु अलॻि मर्यादाऊं आहिनि, पुरुष थोरो फ्री थी करे घुमंदो आहे। पर प्राकृतिक रूप सां कोई विशेष फ़र्क़ु कान्हे। केवल एतिरो ई फ़र्क़ु आहे कि उन्हनि जे द्वारा संतान उत्पन्न थिए। इहो सम्झ अची वई ब्रह्मा खे कि मूंखे स्त्री बि ठाहिणी आहे। पोइ पहिरीं स्त्री आई शत्रुपा, ब्रह्मा जी शरीर मां निकिती शत्रुपा, ऐं ॿियो मनु, प्रथम पुरुष ऐं प्रथम स्त्री। पोइ उन्हनि मां प्रियव्रत, उत्तानपाद ॿ पुट थिया ऐं 3 धीअरूं, प्रसूति, आकुति ऐं देवहूति। देवहूतिअ जी शादी करदम ऋषिअ सां, प्रसूतिअ जी दक्ष सां, ईअं थी। पोइ दक्ष ऐं प्रसूतिअ मां अनेक कन्याऊं उत्पन्न थियूं। भागवत पुराण में त 60 ॿुधायूं वयूं आहिनि। शिव पुराण में इहो बि लिखियल आहे कि ॿियनि पुराणनि में तव्हांखे संख्या अलॻि मिलंदी, छो त कल्प भेद सां फ़र्क़ु अची वेंदो आहे। हीअ जेका सृष्टि थी, पोइ वरी जॾहिं प्रलय थींदी आहे न, पोइ वरी सृष्टि थींदी आहे। त ईअं कंहिं सृष्टिअ में कुझु थियो, कंहिं सृष्टिअ में कुझु थियो। कॾहिं कंफ्यूज़ न थिजो कि असांजा शास्त्र शायदि धोखा था हणनि, धोखा कोन था हणनि। अॼु बि हुन जूं नीतियूं परख ॻाल्हियूं शास्त्र जूं अॼु बि सटीक बीहंदियूं आहिनि। त हुन अनुसार धर्म खे 13 धीअरूं ॾिनियूं दक्ष, इहो सॼो वर्णन आहे। उन मां ई संसार जो विस्तार थियो। सप्तऋषि पैदा कया ब्रह्मा, सप्तऋषि, उन्हनि खे बि शादी कराए वई दक्ष जी धीअरुनि सां। इहो सभु ठाहे करे सृष्टि त शुरू थी वई। हाणे महत्वपूर्ण कमु हो ॾाढो वॾो, उहो कंहिं ग्रंथ में तव्हांखे न मिलंदो, न भागवत पुराण में न कंहिं में, छो त उहो कमु शिव ई कयो आहे। उहो हो कमु कहिड़ो? 7 वार ठाहिणा हुआ, ॾींहं ठाहिणा हुआ। सूमर, मंगल, बुधर, विस्पति, जुमो, छंछर, आर्तवार, इहे जेके ॾींहं आहिनि न, इहे कंहिं ठाहिया? त सॼे संसार में घुमी अचो, पतो लॻाए अचो, हर देश में 7 ई ॾींहं छो पिया था हलनि? ऐं पहिरियों ॾींहुं संडे छो आहे, आर्तवार छो आहे? ॿियो ॾींहुं मून डे छो आहे? पहिरियों ॾींहुं सूर्य जो छो आहे? ॿिए ॾींहुं चंद्रमा जो कीअं आहे? छो त हितां ई विया आहिनि, भारत मां ई 7 ॾींहं। ऐं भारत जा ग्रंथ शास्त्र इहा ई ॻाल्हि था चवनि, इहे 7 ॾींहं ठाहिया भॻवान शिव। पहिरियों ऐं 7 ई छो ठाहियईं? 6 बि त थी सघनि पिया, 5 बि थी सघनि पिया, 10 सिधा सवा 10 रखे हा न, कुझु त कारण हो। पहिरियों ॾींहुं सूमर खां अगरि शुरू कयूं, पहिरियों ॾींहुं भॻवान शिव पंहिंजे लाइ रखियो, ऐं सूमर जो ॾींहुं मुंहिंजो, ॿियो पंहिंजी ज़ाल जे लाइ, मंगल जो ॾींहुं माता जो थींदो अथव। ईंदी कोन्हे ॾाढनि खे माता मंगल ॾींहुं,
मंगल आदिशक्ति भवानी जो टियों ॾींहुं पंहिंजे पुट खे ॾिनई बुध गणेश जो, हाणे पंहिंजो परिवार थी वियो। पोइ चौथों विस्पति जो ॾींहुं विष्णुअ खे, विष्णुअ जो ॾींहुं अथव विस्पति जो। असां कानपुर वियासीं त बृहस्पति मंदिर हो हिकिड़ो, उन में वियासीं त मां सोचियो बृहस्पति जेको गुरु बृहस्पति आहे उनजो मंदिर आहे, पर अंदरि विष्णु भॻवान जी मूर्ति। त मां पंडित खां पुछियोमांसि बृहस्पति जी विष्णु भॻवान ई त आहे, वीरल देवता केरु आहे? त विष्णु ई अथव। जेको वीरल देवता केरु आहे? वीरल देवता विष्णु भॻवान। सत्यनारायण केरु आहे? विष्णु भॻवान। इन हिक ई विष्णुअ जा अनेक नाला आहिनि। पोइ जुमो ॾिनई ब्रह्मा खे, ऐं जुमे खां पोइ छंछरु यम खे, ऐं आर्तवार सूर्य खे न। उहे त ग्रह अञा ठहिया किथे आहिनि। आर्तवार इंद्र खे। हाणे इन खां पोइ ग्रह ठाहिया भॻवान। सूर्य जो ॾींहुं कान्हे, सूर्य ग्रह आहे। उन आर्तवार जो स्वामी सूर्य इहो ठाहियो वियो, ऐं भगवान शिव जो जेको ॾींहुं हो उनजो स्वामी चंद्रमा, चंद्र सूमर, ऐं मंगल ग्रह, बुधर ग्रह, ऐं विस्पति, जुमो, छंछर, आर्तवार सूर्य, छंछर माना शनिचर ग्रह, शनि ग्रह, शुक्र माना शुक्र ग्रह। ये ग्रह भी भगवान ठाया। इहो इम्पोर्टेंट कम भगवान पाण कयो, जो ब्रह्मा का कोन कराई, डिसाइड भगवान शिव कयो। ऐं पोइ वरी इहो वरदान मिलियल आहे कि जेको शिव महापुराण कथा ॿुधे थो उनखे ग्रह ग्रह कुछ नथा कनि, बल्कि फ़ाइदो ई था पहुचाइनि। ग्रह केवल नुक़सान थोड़ी पहुचाईंदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजा ग्रह ख़राब पिया था हलनि, ग्रह सुठो भी कंदा आहिनि, ऐं किथे किथे गतीअ जे हिसाब सां उनजो नुक़सान भी थी सघे थो। पर शिव पुराण में त लिखियल आहे कि सूर्य आरोग्य ॾींदो आहे, चंद्रमा संपत्ति ॾींदो आहे, मंगल व्याधि नाश कंदो आहे, बुध पुष्टि कंदो आहे, गुरु आयु ॾींदो आहे, शुक्र भोग ॾींदो आहे, शनि मृत्यु निवारण कंदो आहे। ये ग्रह पॉजिटिव थी वेंदा असांजे लाइ अगर शिव जो आश्रय वठंदासीं त। अगर भगवान शिव जी कथा ॿुधंदासीं, उन जी शरण में ईंदासीं त सभु ग्रह असांजे लाइ अनुकूल थी वेंदा। अचो भगवान शिव खे यादि कयूं।
दर प्यास भई दाता वरते मोटया तहे जी छड़े दर प्यास भई दाता अघारिज अर्ज सब मुझा इहाई अर्जिया मुझी मतारो माफ कर मालिक मुझो तो बिन न चारो सदा शिव महर कर मोते मुखे नहीं जो सहारो करे तो कृष्ण हिय आजे कजा करतार रखवारी मुझी मिसकीन हालत ते निहार कर नजर धारी आही तू दयालु दाता वरायो सब जो वारो सदा शिव महर कर मोते मुखे तही जो सहारो त भगवान शिव जी शरण में जेको अचे थो तंहिंजा सभु पाप नाश था थी वञनि। इन ई संदर्भ में कथा तो ॿुधाए सूत जी महाराज गुण नदीअ जी। हिकु ब्राह्मण हो यज्ञदत्त नाले। यज्ञदत्त पाण ॾाढो सुठो ब्राह्मण। उनजो पुटु हो गुण नदी। उन गुण नदीअ सां उनजी माउ जो ॾाढो मोह हो, ॾाढो प्यार हुअसि। पीउ जो बि हुअसि, पर पीउ केवल प्यार न कंदो हुअसि, गॾोगॾु उनखे सुठी शिक्षा बि ॾियणु चाहींदो हुअसि। त ब्राह्मण उनखे चवंदो हुअसि स्कूल वञ, पढ़णु वञ, विद्या हासिल कर, पर उहो खेॾण में वञे, स्कूल वञे कोन। माणस हुनजो बचाव कंदी हुअसि। उहा पंहिंजे घोट खे चवंदी हुई वियो हो अॼु स्कूल वियो हो। हेॾां ही निश्चिंत हो यज्ञदत्त ब्राह्मण कि रोज़ स्कूल वञे पियो थो ऐं ख़ुशि कि हींअर ताईं त ॾाढो होशियारु थी वियो हूंदो। एतिरो त ठीकु हो। उहो छोकिरो उन लाड़ प्यार में धीरे धीरे स्कूल त छॾियो, हाणे ग़लति संग में अची वियो, जुआ खेॾणु लॻो। पोइ रोज़ वञे जुआ खेॾी अचे ऐं हाराईंदो, पक ई हाराईंदो रोज़। पोइ माउ खां पैसा वठी करे जुआ खेॾणु वेंदो हो। माणस सम्झाईंदी त हुअसि कि भाई तूं पंहिंजे पीउ जो थोरो डपु रख, हुनखे ख़बर पवंदी त छॾींदई कोन, मूंखे बि कोन छॾींदो। ब्राह्मण सुठो हो पाण, उहो त चाहे पियो, पर उनजी ज़ाल ई ग़लति जानकारी पई ॾेसि त उहो उनजी कहिड़ी ग़लती। न त ब्राह्मण चाहींदो आहे कि मुंहिंजो पुटु बि सुठो ब्राह्मण थिए, संत बि चाहींदो आहे कि मुंहिंजो पुटु सुठो संत ठहे। अॼुकल्ह सिंधी बाबा नथा चाहिनि कि उन्हनि जो पुटु भाउ ठहे, या ख़बर अथव? अॼुकल्ह सिंधी संत, गृहस्थी संत अहिड़ा बि आहिनि जेके शादी न कंदा आहिनि, पर जेके गृहस्थी संत आहिनि असां जहिड़ा बाबा,
उहे नथा चाहिनि, शायदि चाहींदा हूंदा पर एॾी गहराईअ सां न। छो त मां इन आधार ते थो चई सघां कि जेॾी महिल असां ॾिसंदा आहियूं कि ॿाहि जो पुटु हिन सत्संग जी लाइन खां बिल्कुलु अलॻि आम माण्हुनि वांगुरु कपिड़ा पाए पियो थो, हिंदी पियो थो ॻाल्हाए, सिंधी न ॻाल्हाए करे हिंदी पियो थो ॻाल्हाए ऐं घुमे थो, ऐं इहो ॾिसी करे हुनजो पीउ ॾाढो ख़ुशि थो थिए। मां ओॾी महिल ई सम्झी वेंदो आहियां कि हिन जो पुटु भाउ कोन ठहंदो ऐं उन में हिन जी बि इच्छा आहे, हिन जे पीउ जी। जंहिं ॾींहुं पहिरें ॾींहुं मां ॾिसंदो आहियां न कि जंहिं ॾींहुं भाउ पंहिंजे पुट खे आधुनिक थींदो ॾिसी करे ख़ुशि थींदो, मां ओॾी महिल ई सभिनि खे सम्झी वञणु खपे कि हीउ पंहिंजे पुट खे सचो भाउ नथो ठाहिणु चाहे। नकली ठाहेसि त खणी मजबूरीअ में कि चल 2 पैसा थी पवंदई, पर हाणे उहो ज़मानो कान्हे। 52 ॾींहं सुठा कोन पिया था हलनि कि भई तूं कुझु अध्ययन न कर ऐं हलण वारो ज़मानो वियो, जलेबियुनि सॼो धोई छॾियो। सिर्फ़ु उहे बाबा हली सघंदा जिन जो अध्ययन हूंदो, जेके जलेबियुनि खे बि धोई सघनि, सोंटियूं हणी जे कपिड़नि खे धोइबो आहे, उहो भाउ हली सघंदो जेको हिननि जलेबियुनि खे बि निचोड़ण जी क्षमता रखंदो हुजे। बाक़ी हू ज़मानो वियो कि दड़का ॾेई माण्हुनि खे डिॼारे करे वहम विझी करे उन्हनि ते शासन अॻे कंदा हुआ बाबा, डिॼारे करे दड़का ॾेई बॉडी लैंग्वेज थोरी रखी करे। घणी साल कयनि संतनि शासन, उहो हाणे कोन्हे। तॾहिं त दरबारूं बंदि पई थियूं थियनि सिंधियुनि में, छो त नई पीढ़ी कॾहिं कोई एल्बम थो कढी अचे, ॻाइण जो एल्बम, भई मां गानो लॉन्च कयो आहे ऐं भाउ ख़ुशि पियो थो थिए। भॼन ॻाइण ते ख़ुशि कोन थो थिए भाउ, ख़ुशि थो थिए कि क्लब में वञी करे कुझु सॉन्ग परफॉर्म करे आयो। ओॾी महिल ई शुरूआति थी वञे, उहो भाउ हाणे दरबार बंदि करण जी सोचे पियो थो। तीअं ई पियो थिए हिन सां। गुणनिधीअ जी माउ ॾाढो ख़ुशि पई थिए कि मुंहिंजो पुटु आधुनिक आहे, नए ज़माने जो आहे। मां मन में सोचींदो आहियां कि कंहिं संत जो पुटु केवल संत जो कान्हे, उहो सॼी संगत जो हूंदो आहे। कॾहिं इहो महसूसु कयो अथव कि अगरि असांजे संत जो कोई ॿार कुझु सुठो कमु करे हिते भॼन ॻाए त तव्हांजे मन मां केॾी ख़ुशी निकिरंदी आहे, ॼण पंहिंजो ॿारु हुजे। ईअं थींदो आहे, संगत खे लॻंदो आहे संत बि असांजो आहे ऐं संत जो ॿार बि असांजो पंहिंजो ई आहे। इन करे संत खे सोचणु खपे कि असां पर्सनल प्राइवेट असां फैमिली कान्हे, संगत असांजी फैमिली आहे ऐं ॿार बि असांजो बि संगत जो आहे। पर उहो ई ॿार अगरि हिननि वाणियुनि सां कॉम्पिटिशन करे त संगत जे मन मां बि श्रद्धा निकिरी वेंदी। चवंदी हाणे हे बि त जींसूं वींसूं पाए इंग्लिश पियो थो ॻाल्हाए, अंग्रेजी मीडियम पियो थो पढ़े, हे त असां जहिड़ो ई पिया था ठाहिनि, पोइ छा फ़र्क़ु रहियो। त इन करे इहो असांजो, मां पंहिंजो पाण खे पियो थो ॿुधायां, भाउनि खे सोचणु खपे कि पंहिंजे संतान खे हीअ शिक्षा पहिरीं ॾे, आध्यात्मिक, जेका असली आहे, जंहिंजे करे प्यार मिलंदो संगत जो, जंहिंजे करे समाज मां सम्मान मिलंदो, मान्यता मिलंदी। मस्ती बि कयूं त कोई कुझु न चवंदो। उन लाइ ज़रूरी आहे ही स्वाध्याय, अध्ययन। ब्राह्मण इहो ई पियो सोचे कि मुंहिंजो पुटु सुठो ब्राह्मण ठहंदो, पर जीअं जीअं वॾो थींदो वियो, हेॾां उहो घर मां चोरियूं करे हलंदो वञे, जुआ में हाराईंदो वञे, वॾो थी चुको हो 16-17 साल जो। पोइ हिकु ॾींहुं ब्राह्मण हिकिड़े जुआरीअ खे ॾिठई, उहो जुआरी बाज़ारि मां लंघे पियो। हाणे जुआरी शक्ल सां न पियो लॻे, बसि लंघे पियो, उनजे हथ में जेका अंगूठी पातल हुई उहा हिन ब्राह्मण जी। हिन चई हिकु मिंट बीह त सही, ॾिसां हीअ तोखे किथां आई, हीअ त मुंहिंजी आहे। चोर किथां जा, मुंहिंजी अंगूठी चोरी कई अथई। वो चएसि थो छा संभाले करे ॻाल्हायो, चोर मां कोन आहियां, पंहिंजे पुट खे पहिरीं संभालियो। उहो चोरी करे ईंदो अथव हिते जुआ खेॾणु,
ऐं हमेशह लुखो थी वेंदो आहे, हाराइजी वेंदो आहे हमेशह, पर तॾहिं उथंदो कोन्हे त हिन जी हाराई अथई आहे तव्हांजी अंगूठी। वो ब्राह्मण घर वियो, ज़ाल खे सॾु कयईं, किथे आई? वो आई, चईंसि छा थियो? चईंसि अंगूठी किथे आहे? मुंडी। माई सम्झी वई, घबराइजी वई, चईंसि हींअर मां बिज़ी आहियां, पोइ मां तव्हांखे ॿुधायांव थी, हूंदी हिते किथे हूंदी। चयसि त हूंदी, मूंखे हाणे सभु ख़बर पइजी चुकी अथई। पंहिंजी लाडले खे जेको तो बिगाड़ियो अथई न, जुआरी ठाहे छॾियईसि, हिकु उनजी अपराधण आई, उनखे तो जुआरी ठाही, ऐं मुंहिंजी बि अपराधण आई जो तूं मूंसां कूड़ ॻाल्हाई। त इन करे मां तुंहिंजो त्याग थो कयां, ऐं हिन जो बि, ही बि निकिरे हितां। पोइ त उहो छोकिरो जेको आहे उतां निकितो, गुण निधि भिटके पियो, ॿिए हिकिड़े शहर में आयो, बुख उञ ते पाणीअ जो इंतजाम त हलो थी पियो वञे, पर रोटीअ लाइ भिटके पियो, यादि पियो करे, हुते त ॾाढा सुख हुआ, मुंहिंजी माउ मूंखे केॾियूं शयूं खाराईंदी हुई, कुझु बि कयां मूंखे कुझु तड़का ई कोन ॾींदी हुई। ही कहिड़ा ॾींहं मुंहिंजा अची विया, कहिड़ा बेकार ॾींहं अची विया। हाणे दुनिया ॾिसे पियो, वास्तव में दुनिया कहिड़ी आहे। भिटके पियो, रोए पियो। हाणे मन में सोचण लॻो कि हाय, मां ब्राह्मण जो पुट थी करे अहिड़ी ज़लील ज़िंदगी पियो थो गुज़ारियां। ॿिया बि त ब्राह्मण ॿार हुआ, असांजे पाड़े में बि हुआ, ब्राह्मण जा ॿार पढ़ण वेंदा हुआ, अध्ययन कंदा हुआ, श्लोक यादि कंदा हुआ, ॻाईंदा बि हुआ श्लोक। ॿिए शहर में अची ॿियनि ब्राह्मण ॿारनि खे ॾिसे पियो त पंहिंजे पाण सां पश्चाताप पियो थिएसि कि ही बि ॿार त आहिनि, अॼु पंहिंजे पीउ जी गद्दी पिया था संभालनि ऐं मूंखे उहे भिखारी पिया था सम्झनि, जबकि मां बि हिकु ब्राह्मण जो पुटु हुअसि, पर पंहिंजे हरकतुनि जे करे मां जे दर दर भटकां पियो थो। हिते अफ़सोस, पश्चाताप शुरू थियो हिन जो, ऐं जिते पश्चाताप शुरू थींदो आहे उते असांजा पाप नाश थियण शुरू थी वेंदा आहिनि। हीअ हाणे हलंदो हलंदो आयो, भॻवानु शिव जो हिकु मंदरु वेठो, उन मंदर में अची करे दर ते वेही रहियो। हाणे ॿियो कोई हुनजे अॻियां साधन कोन हो, बुख ॾाढी लॻी हुअसि। तुम
ऐं ॾाढनि ॾींहंनि जो बुखायल। उन ॾींहुं शिवरात्रि हुई, महाशिवरात्रि न, शिवरात्रि जेका हर महीने ईंदी आहे। अच्छा, शिवरात्रि छो शुरू थी? जंहिं ॾींहुं भगवान विष्णु ऐं ब्रह्मा शिव जी उस्तति कई हुई न, जॾहिं विढ़िया पाण में, पोइ शिव आयो, सभिनी देवताउनि मिली करे जेका उस्तति कई उहा हुई त्रयोदशी। तॾहिं भगवान शिव चयईं इनखे हाणे शिवरात्रि चइबो, हर महीने ईंदी आहे उहा त्रयोदशी। ऐं जेका हीअ ईंदी आहे माघ महीने में, इहा थींदी आहे महाशिवरात्रि। त उहा हुई शिवरात्रि जेका हर महीने ईंदी आहे। माण्हू अचनि पिया, शिव जी पूॼा करे वञनि पिया हिकिड़ो, ऐं माण्हू उते रहनि बि पिया, जेके संभालींदड़ हुआ शिव मंदिर जा पुजारी या ॿिया। हिकु भाई आयो शिव जी पूॼा करण, पाण सां गॾु ॾाढियूं खाइण जूं शयूं खणी आयो, उहे शिव खे चाढ़ण जे लाइ, समर्पित करण जे लाइ, अर्पित करण लाइ, नैवेद्य भोग। त शिव जी पूॼा करे शिव खे उहे चाढ़ी, फल बि, ऐं जेका जेका श्रद्धा थिए उहो हुन शिव जे अॻियां रखी छॾी शयूं। हिनखे ख़ुशबू अची वई। जॾहिं ॾाढी बुख हूंदी आहे न माण्हूअ खे, त हर किथे रोटी ई रोटी नज़र ईंदी आहे। जॾहिं विर्त रखो तव्हांखे हर किथे रोटी सूझंदव, ज़ोमेटो यादि ईंदव। चंड कोई चवे चंड खे अर्घ ॾे त चंड में बि फुल्को नज़र ईंदव, ईअं थींदो आहे। ॿियो कुझु सूझंदो ई कान्हे। हिनखे ख़ुशबू अचणु लॻी, पर हाणे शिव मां कीअं उहो खाए? उहो त पाप आहे, जेको शिव खे चाढ़ियो वियो आहे उहो कीअं खाए? उहो हिन लाइ पाप जी हिनखे चिंता कोन हुई, पर चई मां कीअं खावां, सभु वेठा आहिनि। सोची राति जो इहो सभु मां चोरी करे खाईंदुमि। हाणे राति थी, उन समय में लाइट त हूंदी कोन हुई, केवल हिकिड़ो ॾीओ शिव जे हिते ॿरे पियो, ऐं ॿिए सभु उतां जा संभालींदड़ सुम्हिया पिया हुआ। राति जल्दी थी वेंदी हुई, सूर्यास्त थियो ऐं राति शुरू, त माण्हू पहिरीं भोजन करे सुम्ही पवंदा हुआ। त ही वियो उते जिते उहे शयूं पयूं हुयूं, पर ॾिठईं कि जेको ॾीओ आहे सो विसामण वारो आहे। विसामी वेंदो त मां ॾिसी कीअं सघंदुमि? सो छा कयईं, पंहिंजे कुर्ते मां थोरो कपिड़ो फाड़े करे उनजी वट ठाहे करे उते लॻाई ऐं उनजी जोत ठाही, त ॾीओ वरी प्रज्वलित थी वियो। ऐं पोइ जेको उहे शयूं खणी खाधई ऐं खणी करे वञण लॻो त उहे उथी विया, जेके उहे संभालनि पिया। उन्हनि चिल्लाइण शुरू कयो, चोर चोर चोर, ऐं हिनखे ॾाढो मारियंसि। मां सोचींदो आहियां जेके चोर खे मारण जे लाइ लालायत हूंदा आहिनि, पहिरीं उन्हनि खे मारणु खपे। जेके चोर ॾिसी करे निंड फिटाए करे पहुची वेंदा आहिनि चोर खे मारण लाइ, पहिरीं उनखे मारिजे। मां वञा न, पहिरीं उनखे मारियांसि कि तोखे कंहिं अधिकार ॾिनो? तूं केरु थींदो? तुंहिंजे घरां चोरी कई आहे? न आंटी, माण्हू चोर खे मारे पाण खे होशियार बहादुर सम्झंदो अथव। हिकु ॿुधाए पियो कि हिकिड़े चोर खे एॾो मारियोमांसि, अरे भेण सां, चोर वीचारो मिसकीन हूंदो आहे, हू लिकी करे त चोरी कंदो आहे, तो उनखे मारी त छा बहादुर थी वञे छा? वधि में वधि जंहिं घर में चोरी कई उन्हनि जो अधिकार आहे कि उनखे सजा ॾियनि या जेको बि आहे। ही सभु ॿिया सक्रिय थी वेंदा अथव, आड़े पाड़े वारा, जेके ज़ालक जे अॻियां जिनजी हलंदी कोन्हे, उहे सक्रिय थी वेंदा आहिनि कि तो चोरी कई भेण सां, असां जीवन में कोन कईसीं, करे कोन सघियासीं भेण सां, तूं चोरी कंदे? असां कोन कई, असांखे मौक़ो कोन मिलियो, तूं सफल थींदे, असां तोखे सफल थियण ॾींदासीं ॼण, इन करे मारींदा अथसि। असांजे हूंदे तूं छोकिरी छेड़ींदे? भेण सां, बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। तूं चोरी कंदे असांजे हूंदे, इन करे उनखे मारींदा अथसि। त सभु मारियंसि पिया उनखे, एॾो मारियंसि जो वीचारो उन में मरी वियो, गुण ॾिठी। हाणे वीचारो
मार खाई मरियो, वरी हुन यमदूत अलॻि अची वियसि मारण जे लाइ। हल जीवन भर तो पाप कया आहिनि, पर ओॾी महिल ई भॻवान शिव जा गण बि पहुची विया। उन्हनि जमदूतनि खे चयो परे हटो, साइड थी वञो। उन्हनि चयो हाणे वरी छा थियो, हिन कहिड़ो सुठो कमु कयो अथई, तव्हां हमेशह अची वेंदा आहियो ऐं तव्हांजे अॻियां असांजी हलंदी कान्हे। हिन कहिड़ो कमु कयईं, हो था पुछनि, यमदूत था पुछनि। यमदूत चवनि था असांखे ख़बर आहे तूं चवंदे कि भॻवान शिव में भाई हिन शरीर त्यागियो आहे मंदिर में, पर हिन चोरी कई आहे। भॻवान शिव जो जेको अर्घ जेको ॾिबो आहे उहो न खाइबो आहे, उहो बि पाप आहे, त हिनखे त शिव बि माफ़ कोन कंदो। हू चए थो न, गण चवंसि त उहा ॻाल्हि कान्हे। भॻवान शिव असांखे चयो आहे कि जेको मुंहिंजे मंदिर में दीप दान करे थो उहो उनजा पाप नाश था थियनि। अॻे दीप दान जो ॾाढो वॾो महत्व हो, शास्त्रनि में बि लिखियल आहे दीप दान। हाणे न, छो त उन ज़माने में लाइट कोन हूंदी हुई, लाइट हूंदी कोन हुई, त उन करे शास्त्रनि में वर्णन थो अचे कि जेको माण्हू ॾीओ ॿारे थो, प्रकाश फैलाए थो, उनजो ॾाढो वॾो फल आहे। पोइ चयो वियो कि वण जे हेठां लाइट ॿार, पिपर जे, कंहिं ग़रीब जे झोपड़ी जे ॿाहिरि ॾीओ ॿारे अचे। दीपदान उनखे चइबो हो, मंदिर में ॿारे अचे, भॻवान जे हिते ॿार ताकि भॻवान राति जो बि नज़र अचे। त हिन जेको आहे ॾीओ ॿारियो आहे शिव जे अॻियां, उनजो फल हिनखे इहो ई आहे कि ही नरकनि में कोन वेंदो। यमदूत यमराज वटि विया, साईं ईअं बि थींदो आहे छा, ॾीओ ॿारी तो पाप मुक्त? यमराज चए थो हा भाई इहो ई आहे, जेको भॻवान शिव जे मंदिर में ॾीओ ॿारे उहो पाप मुक्त थींदो। जेको जाने अनजाने या ईअं ई बि भॻवान शिव जी ड्रेस भी पाए थो, उनखे भी यमराज जो चयल आहे यमदूतनि खे कि उनखे भी न वठी अचिजो। जेको शिव जो रुगो रूप धारण करे, शिव उन ते भी प्रसन्न थी वेंदो आहे। जेको कॾहिं भस्म लगाए, जेको रुद्राक्ष धारण करे, उन्हनि खे भी हेॾा नरक में न वठी अचिजो। एॾो वॾो महात्म आहे। त हाणे वो गुणनिधि कैलाश लोक में वियो, उते कुछ समय सुखपूर्वक रही, ॿियो उनखे जन्म मिलियो कलिंग देश जो राजा। कलिंग देश जे राजा वटि पुट थी करे आयो। पोइ वरी वॾो थियो त गद्दीअ ते वेठो, हिन जो नालो हो दम। पर ही भगवान शिव जो परम भगत थियो, ॾाढो वॾो भगत। ऐं तंहिंखां पोइ राजा जॾहिं थियो तंहिं पंहिंजे राज में शिव जी पूजा शुरू कराए छॾियईं। पर सभिनि खां पहिरियों कमु इहो करारायईं, पंहिंजी प्रजा में आदेश जारी कयईं कि दीप दान करणु कंपलसरी अथव। मुंहिंजे राज्य में रहणो अथव त पंहिंजे घर खे बि रोशन कयो। काई बि जॻह, मंदिर हुजे, तालाब जो किनारो हुजे, पिपर जो वण, उहा खाली न रहे। रोज राति जो ॾीओ उते ॿरणु ज़रूरी आहे। हिन जीवन भर इहो ई कमु कयो, जंहिंजे करे, जंहिंजे फलस्वरूप हिन जॾहिं शरीर छॾियईं, हिनखे ॿियो जनम ख़बर अथव कहिड़ो मिलियो? कुबेर जो, धन जो स्वामी जेको कुबेर आहे। ऋषि विश्रवा जे घर में रावण जो भाउ थी करे ही आयो, पर अञा धन जो स्वामी अञा न थियो हो, सिर्फ़ कुबेर हो नालो हिन जो। वरी हिन काशीअ में वञी करे इन जन्म में वरी भगवान शिव जी तपस्या कयईं। उते भगवान शिव पार्वती सां गॾु प्रगट थियो ऐं वरदान ॾिनईंसि कि मां तोखे धन जो स्वामी थो ठाहियां। तूं धन जो स्वामी थींदे, तोखे धन जी कमी कान थींदी, तूं पाण धन विरहाईंदे, तूं कुबेर थींदे। ऐं तूं कुबेर थींदे ऐं हिकु वॾी उपाधि ॾिनईंसि शिव, तूं मुंहिंजो मित्र थींदे।
शिव जो हिकु नालो अथव कुबेर मित्र, तूं मुंहिंजो दोस्त थींदे। त कुबेर ऐं शिव जी ॾाढी सुठी मित्रता अथव, सुठी गहरी दोस्ती। उहे बि कथाऊं आहिनि ॿिन्ही जी मित्रता जूं। पर पोइ प्रसंग अचे थो, पार्वती शिव खे चएसि थी अस मूं ते कॾहिं कृपा कंदा, असांजो घर किथे आहे? ही त आहे काशी जेका आहे न भगवान शिव जी नगरी आहे, पर असांखे हिकु ॿी जॻह खपे, हिते ॾाढी भीड़ वधे थी, हिते ॾाढा माण्हू था रहनि, अलॻि सां मूंखे हिकिड़ो ठाराए ॾियो घर, जिते असां सुख पूर्वक शांतीअ सां रहूं। तॾहिं भगवान चुनाव कयो कैलाश पर्वत जो। पोइ भगवान शिव कैलाश पर्वत ते इन सां गॾु पार्वतीअ सां सतीअ सां गॾु, तॾहिं हुई सती, ऐं सतीअ जी कथा पोइ ईंदी। पर हींअर ॿई ॼणा कैलाश ते विया ऐं उन नए घर जे मुहूर्त ते सभई देवी देवताऊं बि आया हुआ। सभिनी नची करे वाधायूं ॾिनियूं, पर हर कोई पियो सोचे कि कहिड़ो घर ठारायो अथनि, न को दर, न को दरी, न को कुछ एसी, न को छा। शिव चयईंसि हिते ऑटोमेटिक एसी आहे, हिते थधिकार आहे, शीतलता आहे, ऐं शिव ओपन आहे, त असांजो इहो ई घर आहे, हिते कोई चङो भलो अची बि कोन सघंदो। अॼु ॾींहं ताईं बि माण्हू कैलाश पर्वत ते कोन पहुता आहिनि, कोई उते पहुची कोन सघंदो। तो शिव जो उहो घर आहे कैलाश पर्वत, जिते उहो पंहिंजी शक्तिअ सां गॾु निवास कंदो आहे, सतीअ सां गॾु। त चऊं वसी थो पहाड़नि में, जिते तुंहिंजो घर आहे, ठहियल घर अहिड़ो जंहिंमें दरी न को दर आहे, अचनि था ऊन्हारे में, अचनि था ऊन्हारे में, अग्नीअ जा
समय आहे न, थोड़ो हलण ॾियो न। सती खंड तो शुरू थे, हिते सृष्टि खंड समाप्त, वो सती खंड। सती खंड में माना सतीअ जी कथा, सती ऐं शिव जी कथा। असां सावण में उहा कथा त ॿुधंदा आहियूं, शुरू उतां कंदा आहियूं, सती ऐं शिव वया कथा ॿुधण। पर हाणे अॼु ॿुधंदासीं कि उन खां पहिरीं छा थियो हो, सती किथां आई, सती केरु हुई। थियो इहो हो, जॾहिं ब्रह्मा सृष्टि जी रचना करे पियो, ही क्रम में न पइजो कि क्रम किथे आहे। केॾी महिल बि कथा वरी पुठियां खां शुरू थी सघेव, वरी शुरूअ खां। जॾहिं ब्रह्मा सृष्टि जी रचना करे पियो, तॾहिं संध्या खे हुन पैदा कयो। संध्या जेका शाम थींदी आहे, उहा ॾाढी सुंदर हुई। संध्या सुंदर भी हुई ऐं सहज सुंदर हुई, सात्विक हुई। जो ब्रह्मा जहिड़ो भी उन सां प्रेम करण लॻो, आकर्षित थी वियो। कॾहिं कॾहिं सहज सुंदरता भी आकर्षित कंदी आहे। जेके वॾा वॾा राजसी सुंदरता में न फासंदा आहिनि ऐं तामसी सुंदरता में भी न फासंदा आहिनि। तामसी सुंदरता सम्झंदा आहियो, लपक झपक, जेको अधिकतर माण्हू कनि पिया था। इहा बेवकूफ़ी कंदियूं आहिनि ॾाढियूं मायूं कि अंग प्रदर्शन करे पाण खे सुंदर साबित करण जी कोशिश। इहा बेवकूफ़ी न कजो। तव्हां अगरि शरीर जा अंग ॾेखारे करे कुछ छोकरनि खे पुरुषनि खे आकर्षित कयव, मान लो, त इन में तव्हां इहो न सम्झिजो कि हू सभु तव्हांखे सुठो पिया था सम्झनि। खिचजी त अची वेंदा, तव्हांखां नंबर वठंदव, मैडम तव्हां प्लीज़ नंबर कहिड़ो तव्हांजो, पर इहो न सम्झिजो। ऐं तारीफ़ भी कंदव, भाई क्या तो आप तो इस उम्र में भी भाभी जी इतनी छोटी लग रही हो, बच्ची लग रही हो। पर इहो न सम्झिजो कि तव्हांजे गुणनि खे ॾिसी करे पियो थो उहो तारीफ़ करे। मां सम्झाइण थो चाहियां, अॼु जेको समय में थी रहियो आहे, भाई आकर्षित कई तो हूअं तामसी तरीक़े सां, ऐं इच्छा थी रखी मूंखे सात्विक तरीक़े सां प्यार मिले, ईअं थी सघे थो। तो आकर्षित कई तामसिक तरीक़े सां, तो तोखे सच्चो प्यार खपई। सच्चो प्यार पाइण लाइ सच्चे तरीक़े सां तो कुछ कर, सात्विक गुण धारण कर, त सात्विक माण्हू खिचजंदा ईंदे, संत महात्माऊं बची सघे था। सात्विक संत माना कोई भी जेको सुठो माण्हू, ऐं उहो सुठो माण्हू केवल तारीफ़ कंदो, ॿियो कुछ कोन कंदो ऐं हली वेंदो। पर तामसी वृत्तीअ वारो माण्हू, राजसी वृत्तीअ वारो माण्हू तव्हांजा लपक झपक ॾिसी करे कोई तारीफ़ दिल सां कोन कंदो। इन खे चइबो आहे सस्ती लोकप्रियता। अॼुकल्ह शादियुनि ते कनि था न सस्ती लोकप्रियता पाइण लाइ। त ब्रह्मा हेॾियूं सुंदर सुंदर स्त्रियूं पैदा कयूं, राजसी तामसी अप्सराऊं भी पैदा कयईं, पर कॾहिं मन कोन वियो। संध्या ॾाढी सात्विक सुठी हुई, सहज सुंदर हुई। तो उन सहजता जे करे सात्विक प्रेम थी वियो ब्रह्मा जो। हिन सृष्टि कार्य भी पियो करे ब्रह्मा, उत्पन्न भी पियो करे, हिन प्रेम भी थी वियो। ओॾी महिल हिकिड़ो उत्पन्न थी वियो पुरुष प्रेम में। उन चयईंसि मुंहिंजो कमु छा रहंदो? ब्रह्मा चयईंसि तुंहिंजो कमु रहंदो प्रेम पैदा करणु। चयईंसि मतिलबु मां केरु आहियां? ब्रह्मा चयईंसि कामदेव, तुंहिंजो नालो कामदेव। चयईं ठीकु आहे। ब्रह्मा हुनखे शक्ति ॾिनईंसि। कामदेव चई मां थोरो आजमाए त ॾिसां, मूं में केतिरी शक्ति आहे। ब्रह्मा जे मथां आजमाई। जो ब्रह्मा हुन संध्या जे पुठियां थोरो चलियो त हुई, अञा पुठियां पइजी वियसि। उहा संध्या वारी थी वई, हीउ केरु आहे? संध्या भॼण लॻी, ब्रह्मा हुन जे पुठियां। संध्या वञे, ब्रह्मा हुन जे पुठियां। शिव खे अचिणो पियो विच में। ब्रह्मा जा 5 मस्तक हुआ, शिव हिकु मस्तक कटे छॾियईंसि ऐं 4 मस्तक बचा। शिव चयसि तो छा ॻाल्हि आहे साईं? पोइ जेको आहे
ब्रह्मा के शर्म आयो पंहिंजे मथां। शिव चयईंसि तव्हां वञो, जेको कमु ॾिनो आहे उहो कयो। पोइ जॾहिं बि शिव मिलेसि न, बसि उहा ई ॻाल्हि चएसि, छा थी वियो हुन ॾींहुं? जॾहिं बि मिलेसि, छा थियो, आपको हो क्या गया था? ब्रह्मा वीचारो शर्मिंदो थिए पियो, छा करे। ब्रह्मा जे मन में इहा ॻाल्हि रहिजी वई कि हमेशह मूंखे चवंदो रहंदो आहे, मां चाहियां थो ही बि कंहिं स्त्री जे प्रति आकर्षित थिए, पोइ मां बि बदिलो वठांसि। त ब्रह्मा हिन फिराक में हो कि शिव जी शादी कराई वञे, पर अहिड़ी कहिड़ी स्त्री हूंदी जेका शिव खे आकर्षित करे। सो ब्रह्मा तपस्या कई उन आदि शक्ति भवानीअ जी, छो त शिव खे उहा ई आकर्षित करे सघे थी। उन आदि शक्ति भवानीअ तपस्या सां प्रसन्न थी ब्रह्मा खे चयईंसि वरदान घुर। ब्रह्मा चयईंसि तव्हां अचो हिते धरतीअ ते स्त्री जे रूप में, मां चाहियां थो शिव तव्हां जे प्रति आकर्षित थिए ऐं तव्हां सां शादी करे। सत्य उन आदि शक्तिअ चयो ठीकु आहे तथास्तु। होॾां दक्ष बि तपस्या करे रहियो हो आदि शक्तिअ जी, उन खां बि वरदान घुरियईं, पुछियईंसि छा खपई। उन चयईंसि मां चाहियां थो तव्हां मुंहिंजे घर धीउ जे रूप में अचो। त उन जगत जननीअ ॼाणी ॼाणणहार चयईंसि मां तो वटि धीअ जे रूप में ईंदीमांइ, पर जंहिं ॾींहुं तो कुझु ग़लती कई, कुझु तोखां अपराध थिए, मुंहिंजे इच्छा जे विरुद्ध हले, तॾहिं मां तोखे छॾे हली वेंदीमांइ, त्याग करे वेंदीमांइ। सो तंहिंजे करे हुन दक्ष जे घर में सतीअ जो जनम थियो। ऐं सती जीअं ई वॾी थी, अहिड़ी रूपरेखा ठही जो शिव जो उन सां आकर्षण थियो। ऐं ब्रह्मा आकर्षण थिए बि कोन पियो, ब्रह्मा रोज़ वञेसि शिव ॾे, चएसि साईं शादी कयो, ॾाढी सुठी छोकिरी अथव, हलो मां त ब्रह्मा खे शिव सां मतिलबु कोन हो, हुनखे हो कि मां बि हिननि जो मज़ाक उॾायां या ही चुप थी वञे। पोइ विष्णुअ खे बि चयो ब्रह्मा कि साईं तव्हां बि चओसि न शादी करे सतीअ सां। पोइ जॾहिं हिननि सभिनी मिली करे जोर कयो शिव खे, तॾहिं शिव जी पहिरीं शादी थी हुई सतीअ सां। माना मजबूरीअ में ई कई हुई उहा बि हिननि जे चवण ते। पोइ सतीअ सां शिव जी शादी थी। तंहिंखां पोइ उहा सती ऐं शिव ॿई त्रेता युग में जॾहिं राम खे ॾिठनि, सती मोहित थी वई ऐं परीक्षा वठण वई, सीता जो रूप धारण करे राम पहचाने वरितो, वापसि अची करे शिव सां कूड़ ॻाल्हाई। शिव मन ई मन हिन जो त्याग कयो, दक्ष यज्ञ कयो, इहा कथा तव्हांजी ॿुधल आहे। उते सतीअ वञी करे शिव जो अपमान सहन न करे सघी ऐं शरीर त्यागियो हुअईं, इहा कथा पंहिंजी ॿुधल आहे। त इहो आहे सती खंड। इहा कथा सती खंड में मां ॾाढो संक्षेप में तव्हांखे ॿुधाई, छो त मां पियो सोचां कि पोइ इन स्पीड सां अगरि हलियासीं त पूर्वार्ध बि कोन थी सघंदो हिननि 7 ॾींहंनि में, त इन करे हाणे स्पीड वधाइणी पवंदी। त हिते अॼु जी कथा खे विराम था ॾियूं। बोल शंकर भगवान की जय।